जी बिल्कुल, हिन वक्त असीं हिकु अस्पताल में मौजूद आहियूं जिथे SSC जे कमांडोज़ पारां पंहिंजे रत ऐं जेको प्लाज़्मा आहे उहो अतियो करे रहिया आहिनि ऐं जॾहिं त ही उहे जेके जवान आहिनि जिन पंहिंजे कोरोना खे दिलेरी सां शिकस्त ॾिनी। शिकस्त ॾियण खां पोइ हू पंहिंजी रज़ा ऐं ख़ुशी सां जेको प्लाज़्मा आहे उहो अतियो करे ॿियनि मरीज़नि ताईं पहुचाए रहिया आहिनि। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं। मुझे कोरोना 22 अप्रैल को हुआ था। अभी मैं अपनी खुशी से दे रहा हूँ। मुझे कोई किसी की मतलब टोचन नहीं, कि मुझे ज़बरदस्ती नहीं करवा रहा। मैं अपनी मर्ज़ी से आया हूँ यहाँ पर। उन लोगों ने मुझे कहा था कि आप इसके लिए देने के लिए तैयार हो। मैंने कहा मैं तैयार हूँ। बोले अगर नहीं देना चाहते हो भी तो नहीं दो, मसला नहीं है। मैंने नहीं, मुश्किल नहीं है। अगर हमारी वजह से किसी और को बेनिफिट मिले तो उसमें बस ये बस हमारी वजह वो है, बस हमने यही कहा। शुक्राना मालिक जो असांखे रब साईं एतिरो लाइक़ु कयो आहे जो असां कंहिंजी जान बचाइण लाइ असां बिल्कुलु पंहिंजी भरपूर कोशिशि करे रहिया आहियूं। जीअं त साईं कोरोना साईं रमज़ान खां कुझु ॾींहं अॻु में असांखे थियो ऐं रमज़ान जे तक़रीबन 7 रोज़े ते असांखे मुकमिल तौरु सिहतयाबी मिली हुई रब साईं हुकुम जी तरफ़ां। ऐं शुक्राना मालिक जो हिन महिल असां प्लाज़्मा ॾेई रहिया आहियूं। कोरोना के पेशेंट जो ठीक हो चुके हैं उनके लिए एक बहुत अच्छा मौका है कि वो अपना सदका जारिया करें और यहाँ कर उन मरीज़ों के लिए प्लाज्मा दें जो बहुत इस वक्त क्रिटिकल हैं। और ये प्लाज्मा देने से उनको कोई कमज़ोरी, किसी किस्म की वीकनेस नहीं हो सकती। ये आप महीने में 2 दफ़ा भी दे सकते हैं। जी डॉक्टरनि ऐं सिहतयाब थींदड़ हिननि जवान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो चवणु आहे त कोरोना खे शिकस्त ॾींदड़ हर माण्हू खे घुरिजे त उहो प्लाज़्मा अतियो करे जीअं जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे सिहतयाबी मिली सघे। जी।